असांजा जहालत वारा ॾींहं। दोस्तो, असां जॾहिं हिन समाज में अखि खोली हुई त हिकिड़ी सुहिणी जहालत सां वास्तो पियो। असांजो ॻोठु रोडनि, बिजली ऐं टेलीफोन जहिड़नि सहूलियतुनि खां त महरूम हो, पर सुकून एतिरो हो जो ॼण ज़िंदगीअ जूं सभु आसाइशूं असांजे ॻोठ में मौजूदु हुयूं। काइनात जी सभ खां ख़ूबसूरत शइ जेका असां वटि हुई उहा हुई मोहबत। को बि ओपरो न हो, सभु पंहिंजा हुआ। न्याणियुनि पारां सभु मामा मासियूं ऐं नाना नानियूं हूंदा हुआ, जॾहिं त ॾाॾाणे तरफ़ वारा सभु चाचा चाचूं फुफियूं ऐं ॾाॾा ॾाॾियूं हुआ। जॾहिं असांखे नओं शऊर मिलियो त ख़बर पई त इहे त असांजा सगा चाचा या मामा न हुआ, पर ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू हुआ। असांजा वॾा केॾा न अणॼाण ऐं जाहिल हुआ। कमु हिक जो हूंदो हो त सभु गॾिजी कंदा हुआ। जिन वटि ढगा ढोर हूंदा हुआ उहे पाण मुरादो अची ॿियनि जी ज़मीन में हर उखेड़णु शुरू कंदा हुआ। ॿनीअ में गाह जी सफ़ाईअ जे लाइ त कंहिंखे दावत ॾियण जी ज़रूरत ई न पवंदी हुई, पर गाह कटण वारा पाण न्यापो मोकिलींदा हुआ त अदा असां फलाणे ॾींहं ते अचूं पिया। उहे एॾा त चरिया हुआ जो गाह कटण वक़्तु दोहल वॼाईंदा हुआ, लाबारो करण वक़्तु दोहल वॼाईंदा हुआ ऐं पंहिंजी पूरी ताक़त लॻाईंदा हुआ, ॼण खेनि को वॾो इनाम मिलणो हुजे। जॾहिं को घर ठाहींदो हो त झंग मां मणे वज़नी काठियूं ॾुखियनि रस्तनि तां कुल्हनि ते खणी ईंदा हुआ। पोइ केतिरा ई टन मिटी गोरागिल जी सूरत में छत ते विझंदा हुआ ऐं शाम जो मखण ऐं खंड जा मज़ा वठी घरनि ॾांहुं मोटी वेंदा हुआ। शादीअ जे मौक़े ते रुगो घोट खे मेहंदी न लॻंदी हुई, पर सॼे घर वारनि खे लॻल हूंदी हुई, छो त ॿिया सभु जाहिल अची कमु संभालींदा हुआ। उहे अहिड़ा चरिया हुआ जो जेकॾहिं कंहिं सां दोस्ती कंदा हुआ त उहा अहिड़ी त निभाईंदा हुआ जहिड़ी ससुईअ कचे घड़े ते दरिया में टपो ॾेई निभाई हुई। जेकॾहिं को फौत थी वेंदो हो त सभु अहिड़ियूं त रड़ियूं करे रोईंदा हुआ जो सुञाणणु ॾुखियो थी पवंदो हुयो त कंहिंजो प्यारो मरी वियो आहे। ॿियनि जे ॿारनि जी ख़ुशी ईअं मल्हाईंदा हुआ ॼण पंहिंजी औलाद जी हुजेनि। उहे एतिरा त जाहिल हुआ जो ॾोहनि ऐं कोर्ट कचहरीअ जी मुक़दमेबाज़ीअ खां बि सफ़ा अणवाक़िफ़ हुआ। पर पोइ वक़्तु बदिलियो, नए नसुल जो दौरु आयो, हिकु पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर नसुल जो दौरु, जंहिं इहो सम्झणु ऐं सम्झाइणु शुरू कयो त असां भली इंसान हुजूं, भली मुस्लमान हुजूं, पर असां में कुझु फ़र्क़ु हुजणु ज़रूरी आहे। हाणे हर को साबित करणु चाहे थो त मुंहिंजो मर्तबो हुन खां मथां आहे। इन लाइ ज़रूरी थी पियो त ॿिए खे घटि सम्झो वञे। हाणे हर को हिक ॿिए जी ॻिचीअ में हथ विझी बीठो आहे ऐं जेको हिन ड्रोड़ में शामिल नाहे उहो ज़माने जो बुज़दिल ऐं घटि दर्जे जो इंसान थो सॾिजे। नफ़रतूं हाणे हर दर ताईं पहुची चुकियूं आहिनि। असां उहा दौलत जंहिंखे मोहबत चइबो आहे सा विञाए चुका आहियूं। हाणे इंसानियत ऐं मुस्लमान हुजण जो सबक़ु असांखे कड़ो थो लॻे। हाणे त अख़लाक सां असांजो तालुक़ु सिर्फ़ु एतिरो रहियो आहे त असांजे ॻोठ जे ॿिनि माण्हुनि जो नालो अख़लाक हो, पर असां उन्हनि खे अख़लाक चवणु पसंदि न कयो। हिक खे ख़ाकी ऐं ॿिए खे मुनू बणाए छॾियोसीं। असां हाणे हिक ॿिए खे शिकस्त ॾियण जा बहाना ॻोल्हियूं पिया। कुदरत बि असांखे माफ़ न कयो ऐं असांखे आज़माइश में विझी छॾियो। केॾो न सुठो थिए जेकॾहिं असां अॼु बि संभलिजी वञूं, पंहिंजे अंदर जी समूरी नफ़रत मिटाए ॿिए जे हक़ में दुआ करण जी कड़ी गोरी खाई वठूं। शायदि अल्लाह साईं माफ़ करे छॾे ऐं असां हिन नफ़रत जी बाहि मां निकिरी अचूं त जीअं को ॿारु यतीम न थिए, कंहिंजो सुहाग न उजड़े ऐं कंहिंजी झोली ख़ाली न थिए, जीअं असां ज़िंदगीअ जहिड़ी क़ीमती नेमत खे गुज़ारे सघूं ऐं हिन काइनात जे हुस्न जो मज़ो वठी सघूं। असां पंहिंजे ईंदड़ नसुलनि जे लाइ अहिड़ो माहौल पैदा करियूं जो उहे शऊर ऐं किरदार जे उन्हनि बुलंदियुनि ते पहुचनि जिते उहा सुहिणी जहालत वरी मोटी अचे जंहिं इंसान खे आला अख़लाक जे दर्जे ते बीहारियो हुयो। असां मंझां झेड़ा झगड़ा ऐं क़बीलाई तकरार ख़तम थी वञनि। दोस्तो, जेकॾहिं अव्हां बि हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियो त पंहिंजनि प्यारनि सां वीडियो शेयर ज़रूरु कजो।